दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों कल मां अपडेट ॾिनी तमामु जल्द पापनगर ऐं वीरेन जी बस्ती ड्रामो हली वेंदा, छो त मुहर्रम निकिरे न हलियो ऐं कल्ह ऐं जेको अॼु ऐं एपिसोड तव्हां वीरेन जी बस्ती ॾिसी चुका आहियो ऐं अॼु सम्झ टीं चोथीं ॿी एपिसोड मतिलबु हली वई हूंदी 71 72 ताईं। ऐं थी सघे थो देरि तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो, छो त जंहिं टाइम हीअ वीडियो मां अपलोड कंदुसि तेसीं ताईं त 2 एपिसोड हली चुका आहिनि वीरेन जी बस्ती जा। ऐं दोस्तों पापनगर बि हिन टाइम ताईं तव्हां जंहिं टाइम वीडियो मुंहिंजो ॾिसी रहिया हुजो त नई अॻी ते एपिसोड हली वियो हूंदो ऐं हिन टाइम जंहिं टाइम मां अपलोड कयां थो हिन टाइम को वीडियो न आहे हलियो, यानी को एपिसोड न आहे आयो पापनगर जो। पर मुहर्रम जे करे पोइना कयो हुयो, हाणे पापनगर बि हली रहियो आहे ड्रामो अॻिते तवका आहे त यको लगातार हलंदो रहंदो। उन सां गॾोगॾु तव्हांखे हिकु ॿी अपडेट्स ॾींदो हलां त पंहिंजा वे ड्रामे जी ख़ुशख़बरी अची चुकी आहे। खजू साहब पंहिंजी लाइव वीडियो में अची करे चयो आहे त 13 जुलाई ताईं असां कुझु मेलनि में मसरूफ़ आहियूं, उन खां पोइ जेको आहे पंहिंजा वे ड्रामे जी तयारी कंदासीं ऐं उनखे फाइनल करण जी कोशिशि कंदासीं। इहा तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आंदी आहे। पंहिंजा वे ड्रामो हिकु ज़बरदस्त बहितरीनु ड्रामो आहे आज़म मिंगल जो ऐं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार हिन दोलाब वारी सॼी टीम उन में मौजूदु हूंदी। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हुदासीं टेक यूट्यूब चैनल खे।